निगरान वफ़ाक़ी काबीना हज पॉलिसी 2024 जी मंज़ूरी ॾेई छॾी। एंटी ह्यूमन स्मगलिंग स्टेशन क़ाइमु करण जी मंज़ूरी बि ॾिनी वई। काबीना खे गैर क़ानूनी अफ़गान शहरियुनि खे कढण जे हवाले सां ऑर्डर्स ते बि ब्रीफिंग में ॿुधायो वियो त फॉरेन एक्ट 1947 तहत समूरनि सूबनि खे बेदख़ली ऑर्डर जारी करे छॾियो आहे। पुलिस समेत लाॻापियल इदारनि खे गैर क़ानूनी परॾेहियुनि खे हिरासत में वठण जो पाबंद कयो आहे। गजा अस्पताल ते इसराइल जे हमले खिलाफ सेनेट में ठहराव पेश। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं नून लीग जे सेनेटर इसाक डार जो चवणु आहे त इसराइल जी बमबारी में फ़लस्तीनियुनि जी शहादत ते ॾुखारा आहियूं। गजा ते अंधाधुंध बमबारी जी मज़म्मत करियूं था। गजा जी अस्पताल ते बमबारी में 500 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थिया। इसराइल फ़ौज मारणु, खुराक ऐं दवाउनि जी फ़राहमी बंदि कई आहे। निगरान वफ़ाक़ी वज़ीर सरफराज़ बुगटी चवे थो बलोचिस्तान में डेथ स्क्वाड्स बंदिश पयल तंज़ीमूं हलाए रहियूं आहिनि। उन्हनि डीप स्क्वाड्स ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सिस कार्रवायूं कनि थियूं। गुम थियल माण्हुनि जे मामले ते पार्लियामेंट में बहस जी ज़रूरत आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा ऐं पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि सीएम हाउस लाहौर में इजलास आम चूंडनि लाइ इंतज़ामनि ऐं पंजाब हुकूमत जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। निगरान पंजाब हुकूमत इलेक्शन कमीशन सां गॾिजी सहकार लाइ फोकल पर्सन मुक़ररु कंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त आम चूंडूं पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थींदियूं। इलेक्शन जो वक़्तु वेझो आहे। सभिनी खे गॾिजी मुनसिफ़ाणियूं ऐं शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाइणियूं आहिनि। निगरान सूबाई हुकूमत खे फ्री एंड फेयर इलेक्शन लाइ मुकमल सपोर्ट कंदासीं। 30 नवंबर ताईं तकबंदियुनि जो मरहलो मुकमल थी वेंदो। नैब तरमीमुनि खिलाफ सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मंसूर अली शाह जो इख़्तिलाफ़ी नोट जारी। जस्टिस मंसूर लिखियो आहे त नैब कानून में कयल तरमीमूं ख़ास तौर ते एग्जीक्यूटिव मामलो आहे, तंहिं करे अदालत मुदाख़लत नथी करे सघे। अदलिया कानून साज़ी जो उन वक़्तु जाइज़ो वठी सघे थी जॾहिं इहा बुनियादी इंसानी हक़नि सां टकराव में हुजे, पर कानून साज़नि जे मफ़ादनि खे साम्हूं रखी कानून साज़ी जाचणु पार्लियामेंट ऐं जमहूरियत खे हेठाऊं ॾेखारण जे बराबरि आहे। हर इदारे खे हिक ॿिए जो एहतराम करणु घुरिजे। जमहूरियत जी बका लाइ बर्दाश्त ऐं सब्र लाज़मी आहे। चूनको भरसा नारा केनाल में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 6 ॼणनि जो पतो न पइजी सघियो। ॻोल्हा जारी। खुआरी थाणे जे हद ॻोठ चपर शरवासी शर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ पटण तां ॿेड़ी क्रॉस करे माइटनि जी शादी तकरीब में वञी रहिया हुआसीं त ॿेड़ी ऊंधी थी पई, जंहिं सबबि 11 ॼणा ॿुॾी विया हुआ। 5 ॼणनि खे बचाए वियो हो। ॿुॾी वियलनि में राजा शर, बख्श अली, ॾाॾो, मारूफ ऐं सालिक शामिल आहिनि। मेडिकल टेस्ट ॿीहर वठण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त की ॿुधणी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ने चयो आहे त एमडी के टेस्ट पेपर आउट थियण सबबि ॿीहर वरिती पई वञे, जेका नाइंसाफ़ी आहे। महीनो गुज़री वञण बाद सिहत वारे वज़ीर पेपर आउट थियण जो नोटिस वरितो। जंहिं पेपर आउट कयो उन ख़िलाफ़ कार्रवाई न थी रही आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त खेनि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वञे हो, मायूस थी विया आहिनि। हिते को तमाशो थी रहियो आहे, वरी ॻाल्हाए रहिया आहियो। अदालत पारां कावड़ जो इज़हार। इसराइल जी गजा में 24 ॾींहं बि वेशियाड़ी बमबारी जारी। ज़मीनी, हवाई ऐं सामूंडी हमलनि सबबि वधीक 350 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 9000 खां वधी वियो। 22,000 खां वधीक ज़ख़्मी, 940 ॿारनि समेत 1650 फ़लस्तीनी गुम। इसराइल तरफ़ां गजा जी ॿी वॾी अल क़ुद्स अस्पताल बिना देर ख़ाली करण जी धमकी।